नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ तड़आत जे रहवासिन न्याज़ मोहम्मद राजड़, शाहनवाज़ राजड़, नूर नबी राजड़, माशूक राजड़, यार मोहम्मद राजड़, अली अकबर राजड़ खिपरो जे प्रेस क्लब में एहतजाज कंदे दाहींदे चयो आहे त जवाबदार मोहम्मद सिद्दीक़, हाकिम अली, महबूब अली, आशिक अली असांजे घरनि ते हमिलो करे सोन ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। खिपरो थाणे ते केस दाख़िल थियण बावजूद खिपरो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। डीएसपी खिपरो उल्टो असांखे केस नेकाल करण जूं धमकियूं पियो ॾे। हिननि चयो आहे त पीपी अॻवाण सरवर राजड़ जवाबदारनि जी पुठ भराई पियो करे, जवाबदारनि खे पना ॾेई वेठो आहे, जेको फ़ैसिलो करण बजाए ॿिन्ही धुरनि खे विढ़ाए पियो। असां पीपी जा वोटर आहियूं, उन बावजूद असां सां इंसाफ़ नथो थिए। हिन मखदूम जमील ज़मा, पीपी एमएनए शाज़िया मरी, पीपी सांगड़ जे सदर अली हसन हिंगुर खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।